बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। कहाणी सिलसिले में ख़ुशि आमदीद। अॼु जी कहाणी आहे बघड़ जो बचो बघड़ थींदो। दोस्तो, जेकॾहिं तव्हां असांजे पेज ते नवां आहियो त कहाणी ॿुधण खां पहिरियां पेज खे फॉलो ज़रूरु कंदा। दोस्तो, ॻाल्हि था कनि त असमई नाले हिकु अरबी ॿोलीअ जो मशहूरु अदीब थी गुज़रियो आहे। उन लिखियो आहे त आउं बहिराड़ीअ जे कंहिं ॻोठ में आयुसि। उते हिकु पोढ़ी माई ॾिठमि। उन जे भरिसां हिकु ॿकरी मुई पई हुई, जंहिंजे भरिसां नंढड़ो बघड़ बीठो हुयो। पोड़ीअ मूंखे सॾु करे चयो त ख़बर अथई त हीउ वाक़ियो हिते कीअं थियो आहे? मूं चयो त मूंखे त ख़बर न आहे, तूं ई ॿुधाए। हिन चयो त असांखे बघड़ जो नंढड़ो बचो झंग मां हथु आयो, उनखे घर खणी आयासीं ऐं हिन ॿकरीअ जे खीर ते खेसि पालियोसीं। जॾहिं कुझु वॾड़ो थियो आहे त अॼु हिन ॿकरीअ खे चंपो हणी मारे विधो आहे। हाणे चवांसि थी त तोखे कंहिं ॿुधायो त तूं बघड़ जो फर आहीं, जो उन ॿकरीअ खे मारे विधुई, जंहिंजे खीर ते तूं पलिजी वॾो थियो आहीं।